सैयदना उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु जिन उहे शख्सियत जा मालिक आहिनि जेके खुलफा और राशिदीन जे अंदर 3 नंबर ते आहिनि। अहिड़ी तरह सभिनी नबियन सगोरन अलैहिस्सलाम जी उम्मत मझा आला शान हिन उम्मत जो आ ऐं हिन उम्मत जे अंदर 3 नंबर ते हजरत उस्मान गनी जो आला शान आहे। इस्लाम आण जे हवाले से पान 4थे नंबर ते मर्दन मझा इस्लाम आदऊं ईमान आदऊं कबूल फरमाए। जदा पान इस्लाम आदऊं तो संदन उम्र मुबारक 36 साल हुई। इन 36 सालन जे दौरान हजरत उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजी जिंदगी पाक दामनी साण गुजारी आहे। केम किस्म जो को डोह हजरत उस्मान गनी खां अल्लाह ताला न करायो, खेस महफूज फरमायो। हता के उन्हीं वक्त में शराब आम होंदो हो, असां वटि चाह घटा शराब उन्हीं खां भी वधीक हलंदो हुओ। एड़े आलम में भी हजरत उस्मान गनी सैदा फरमाइन जाहिलियत वारे जहान में भी जदा दुनिया सजी शराब शराब नंढा वडा मायूं मर्द पियंदा हुआ, हर घर में शराब ठहंदो हो, लेकिन उस्मान गनी सैदा फरमाइन कदह मुंह चप साण भी शराब जी बोतल या शराब जो प्यालो मुंह न लगायो आहे। फरमायो तो जदा मानू बुतन के सजदो कंदा हुआ, बुतन जी इबादत कंदा हुआ, हजरत उस्मान गनी सैदा फरमाए कदह भी मां बुतन जे आडो झुकी उनन के सजदो भी कोन कयो आहे। मुझे अंदर हिकड़ी हक जी तड़प हुंदी हुई, मां समझंदो हजरत उस्मान गनी सैदा फरमाए थी बुत बातिल आहे, न बुधन था न गालायन था न कंहिंजी मदद करे सघन था। अल्लाह आहे पर मुखे दस केर गे त अल्लाह काथे आ, केड़ो अल्लाह। एड़ी तरह शराबिन जी हालत फरमान पिया मां ॾिसंदोस जॾहिं हू पियंदा हा तो जो अकल खत्म थी वेंदो हुओ, पो याया फया पिया ॻाल्हाईंदा हा, मुंहिंजो हया मुंहिंजो शर्म मुंहिंजी गैरत मुंहिंजी इज्जत मूंखे इजाज़त ही न ॾिए त को मां शराब पिया। ऐं संदन हुस्न ऐं जमाल एडा त पान हसीन हा जो अरबन जे अंदर संदन हुस्न और जमाल जूं ॻाल्हियूं हलंदियूं। मिसाल ॾिनो वेंदो हुओ, मां हींअर ई ॻाल्हि ॿुधाए छॾियां। हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी न्याणी साइण सां हजरत उस्मान गनी जो निकाह करायो। अम्मा रुक़ैया साइण महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंजी सगी न्याणी आहे, जिनजा दलील मुवाफिक ऐं मुखालिफ धुरन जे अंदर मौजूद आहिनि। मकसूद असां जो शान बयान करणो आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी जो निकाह हजरत उस्मान गनी सां कयो। अम्मा रुक़ैया साइण रजी अल्लाह ताला अन्हा उन्हीं जे विसाल खां बाद वरी बी न्याणी अम्मा उम्मे कुलसूम रजी अल्लाह ताला अन्हा जो निकाह हजरत उस्मान गनी रजी अल्लाह ताला अन्हु जन साण करायो। जॾहिं खां वठी अल्लाह सुब्हानहु व तआला नबियन जो सिलसिलो हिन धरती जे मथां जारी फरमायो, 1.25 लख पैगंबर सगोरा आया, उन्हनि जो उम्मतियूं थियूं, असहाबी थिया, माइट थिया, औलाद थियो। कंहिं बि नबी जे कंहिं बि उम्मती खे इहा सादत हासिल न थी
जो के भी नबी जो बन्याणियों के हिकड़े जे निकाह में अचन या सादत मिली है तो हजरत उस्मान गनी ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु बन्याणियों महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सगियों न्याणियों संदन निकाह में आयु वरी हजरत बीबी साइन उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा भी विसाल करे वई आने हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके भी दुखा हजरत उस्मान गनी साईं के भी दुखा हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताज़ियत करे रहा है ऐं सब्र जी तलकीन फरमाइन पिया हजरत उस्मान गनी छंगारू नहीं करे रोए पियो अर्ज पे करे किबला सही तमा सा हिकड़ी निस्बत ही उन निस्बत जे करे रोआ थो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो लौ इन्न ली 40 बिनातन लज़व्वजतुका वाहिदतन बअद वाहिदा जेकदा मु अल्लाह जे रसूल वट 40 न्याणियों हुजन हा हिकड़ी जो तोसा निकाह कराया उहा गुजारे वने त वरी बी जो निकाह कराया उहा गुजारे वने त वरी टी जो निकाह कराया मां 40 न्याणियों तुझे निकाह में नहीं छया जो उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो शान इज्जत मान मर्तबो उन्हनि जो मकाम जॾहिं अम्मा साइन उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो निकाह थियो गौर सां ॿुध जो ॻाल्हि जेका मूंखे ॿुधाइणी आहे निकाह थियो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी परहेज़गार ऐं पर्देदार न्याणी पाक खे जरा पंहिंजे घोट जे घर पिया मोकिलिन त उन वक्त में माउ पीउ भेणियूं वॾड़ियूं पो नई कुमार के वसियतूं कंदियूं नसीहतूं कंदियूं घर हलाइण जो तरीक़ो समझाईंदियूं मुड़स जा आदाब अखलाक वगैरह सेखारींदियूं आहिनि त कीअं हिन घर में हाणे तोखे गुज़ारणो आहे त जॾहिं बीबी साण के महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घोट जे घर में वठी आया अञा हजरत उस्मान गनी जे सामू बीबी साण न थी आ अञा चहराई हिक ॿिए कोन ॾिठा अथनि त उन वक्त में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी न्याणी साइन अम्मा उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा के इरशाद पे फरमायो त मां हाणे तू मां वेंदुसि त तुंहिंजो घोट हिते ईंदो जॾहिं न तूं पंहिंजे घोट खे ॾिसंदीअ त पोइ तोखे यकीन थींदो जेका मां ॻाल्हि तोसां करे रहियो आहियां महबूबन फरमायो साईं कहड़ी आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो इन्न बअलक अशबहुन नास बिजद्दिका इब्राहीम व अबीका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तुझो घोट जदा तू जो दीदार कंदी त तुझो घोट हूबहू सूरत के अंदर सफा जण त तुझे ॾाॾे इब्राहीम जहिड़ो तुझे बाबे मोहम्मद करीम जहिड़ो सागी सूरत तोखे नजर ईंदी तुझे बाबे इब्राहीम वारी सूरत तुझे ॾाॾे इब्राहीम वारी सूरत मां मुॾे तवज्जो कयो नुक्तो थो ॾियां जुमिलो थो ॾियां ॻाल्हि खे समझिजो फरमाए तो तुझे ॾाॾे इब्राहीम वारी सूरत तुझे बाबे इब्राहीम महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी सागी सूरत होंदी जॾहिं तू दीदार कंदे हाणे तू अंदाज़ो लगा त उस्मान गनी के अल्लाह ताला हुस्न केॾो न वॾो अता फरमायो बिन नबियन सा महबूब करीम तशबीह प्याजन सखनी तशबीह बिना अशबहुन नास सब का वधीक तशबीह रखण वारो सब का वधीक इसम तफजील सब का वधीक
तशबीह रखण वारो सूरत में इब्राहिम असाबी ऐं मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हाणे ही गाल के समझजो ही तकाबुल ना है बल्कि ही तमासुल है ही मिसाल देई करे शान जी गाल करे रहियायूं मुकाबले जी गाल ना है शान जी गाल करे रहियायूं त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शबाहत ऐं सूरत जे हवाले सां जॾहिं मिसाल ॾिनो वेंदो आहे त इमाम हसन हुसैन जो मिसाल ॾिनो वेंदो आहे त इमाम हसन ऐं हुसैन ॿिनी शहज़ादा इमाम हसन मुजतबा मथे मुबारक खां वठी सीने पाक ताईं रसूलुल्लाह सां तशबीह पियो रखे ऐं इमाम हसन हुसैन आली मकाम सीने पाक खां कदमन ताईं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां तशबीह पियो रखे त इमाम हसन हुसैन बजड़ा गॾजल हिकिड़े नबी जी सूरत थी ठहे ऐं उस्मान अकेलो ॿिनि नबियनि जी सूरत इख्तियार कयो वेठो आहे। अल्लाह नारे तकबीर बैत मथे करे झूमी नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे हैदरी। अर्ज कयम त ही मुकाबलो ना है तकाबुल ना है तमाशा है मुकाबलो ना है ही मिसाल है ही शान बयान है तपो जॾहिं महबूब जी सूरत साण प्यारा उहा सूरत जेकॾहिं इमाम हसन में नजर अचे त हसन सां प्यार था कयूं जे उहा सूरत हुसैन में थी नजर अचे त हुसैन सां था प्यार कयूं जे उहा साॻी सूरत अम्मा पाक दामन जे अंदर थी नजर अचे त उन्हनि सां जो एहतराम करे रहिया आहियूं जे उहा ई सूरत हजरत उस्मान गनी जे अंदर थी नजर अचे त उहो बि त हक़दार आहे प्यार जो या न वो भी तो हकदार है प्यार जो असा अहले सुन्नत व जमायत जायूं असा जे मता हक है शहनशाह विलायत मौलाई कायनात करम अल्लाह वजुल करीम जिन इरशाद फरमायो इन्नल्लाह फरज अलैकुम अस्सलात वस्सौम वल हज वज़्ज़कात बेशक अल्लाह तबारक व तआला जिया तमा जे मथा रोजो नमाज हज ज़कात फर्ज फरमायो है हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन इरशाद फरमायो एड़ी तरह इफ्तरज अलैकुम कलैकुमुल्लाह हुब्ब अबी बकर व उमर व उस्मान व अली। एड़ी तरह अल्लाह ताला अबू बकर उमर उस्मान की मोहब्बत भी तमाजे मथा फर्ज फरमाई है जी नमाज तवाजे मथा फर्जा ज़कात तवाजे मथा फर्जा रोज़ो तवाजे मथा फर्जा हज तवाजे मथा जे चार फर्ज इहे आहिन त एड़ी तरह चईनी यारन की मोहब्बत भी अल्लाह तवाजे मथा फर्ज फरमाई है। ईशान शाह विलायत मौलाई कायनात मुश्किल कुशा जो कौला असा अखिन सा रखो दिल साण तस्लीम फरमायो है दिल सा तस्लीम कयो है। हाणे अंदाजो लगायो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हुस्नो जमाल चाहे चओ सुभान अल्लाह। एकड़ी न्याणी मिली बी न्याणी मिली हाणे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणी मिलियो हाणे वरी बी बुधो हदीस पाक हजरत मौलाई कायनात मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिनके अर्ज कयो वयो साईं उस्मान के मानू जिन्नूरैन था चवन इनजो सबब छाए जो उस्मान के जिन्नूरैन माना बिन नूरन वारो छा माना है बा गला 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 बिन नूरन वारो असा हिकड़े नूर जे अल्लाह का दुआ घुरंदायूं लेकिन हजरत उस्मान गनी के अल्लाह तबारक व तआला पर नूर अता फरमाया। हजरत मौला अली मुश्किल कुशा खां सवाल थियो त क़िबला तमाम बुधायो उस्मान गनी साईं के जो जिन्नूरैन तो चयो बने इनजो सबब छा है छो तो जिन्नूरैन चयो बने हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन इरशाद फरमात ज़ाका इमराउन युदआ फिल मलाइल अअला ही जिन्नूरैन सिर्फ धरती वारा न था चवन लेकिन जिन्नूरैन त आसमान जा मलाउल आला वारा मलाइक भी इनके जिन्नूरैन सा याद कंदा है।
आसमान में खोड़ मलाइका न न बार अल्लाह आबाद कर दो, सदा खुश रख दो, मूंखे पंहिंजो कम करण जो कम लाइ मां आयो आहियां। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन बाबत मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम फरमातो ने के चौथो ज़ुन्नूरैन चयो वञे। फरमाता धरती वारा थोड़ी था नगर को ज़ुन्नूरैन चो, ज़ाका इमरान युदआ फिल मलअल अअला, मलअ आला हिकड़ी मलाइका जी जमायत आहे, खास जमायता। अल्लाह करीम जल जलालु को भी हुक्म धरती ते या आसमान में दींदो आहे त पहिरा पहिरा उहा जमायता मलाइकन जी मलउल आला उन्हनि खे हुक्म मिलंदो आहे, पोइ उहो पैगाम खणी करे धरती या आसमान ते पहुचाईंदा आहिनि। उहे तमाम अल्लाह जा मुकर्रब मलाइकन हजरत मौला अली मुश्किल कुशा था फरमाइल त अल्लाह जा मुकर्रब मलाइक भी उस्मान के ज़ुन्नूरैन साण याद कंदा आहिनि। साईं वो तो ठीक थी वयो, पर ज़ुन्नूरैन छो था चवन, या तो खबर पजी वई त जीअं ज़मीन में ज़ुन्नूरैन आ तीअं आसमान में भी ज़ुन्नूरैन ही मशहूर आहे। पर इनके ज़ुन्नूरैन छो थो चयो वञे? हजरत मौला मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन इरशाद फरमायो, कान खतन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अला इब्नतैहि, त बेशक हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं सयूं बन्याणियूं उस्मान गनी जे निकाह में अता फरमायूं आहिनि। बन्याणियूं पंहिंजूं उस्मान गनी साईं जे निकाह में ॾिनियूं आहिनि। नबी नूर आहे, तुंहिंजा बच्चा भी नूर आहिनि। अबा ईमान आहे या न? ईमान आहे या न? हाणे ब नूर हजरत उस्मान मौला अली साईं फरमाता ब नूर मिलिया, महबूबा जा बई बचड़ा बई नूर ही मौला अली साईं दा फरमाइन ही रसूलुल्लाह जा नूरे नजर आहिनि, नूरे जिगर आहिनि, नूरे दिल आहिनि, महबूबन करीम जे नूर जो हिस्सो आहिनि। बई न्याणियूं साईं अम्मा रुकैया साईं अम्मा उम्मे कुलसूम साईं रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जेके हजरत उस्मान गनी साईं जे निकाह में बई महबूबन करीमन जो न्याणियूं आहिनि। मौला अली मुश्किल कुशा महबूबल करीमन जो हकीकी न्याणियूं मञनि था तॾहिं त नूर चई रहिया आहिनि। असां बि मञो आहे त रसूलुल्लाह खे 4 न्याणियूं रब करीम अता फरमाए। मौला अली साईं जो फरमान जेकॾहिं हकीकी नमूने सां मां हमेशा चवंदो आहियां हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन जी सीरत पाक खे गैर जानिबदाराना थी करे तअस्सुब जो पटियूं अखियुनि तां लाहे करे मज़हब जे ज़ंजीरनि जंग ऐं रसल खां आज़ाद थी करे हजरत मौला अली मुश्किल कुशा जो जी सीरत पाक जो मुतालो कजे, शान जो मुतालो कजे त तव्हांखे नज़र ईंदो त मुश्किल कुशा जी जेका झलक आहे सो अहले सुन्नत व जमाअत जे अंदर ही मौजूद है। यकीन सां त हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खे चयो ज़ुन्नूरैन, छा चयो वियो? बिन नूरन जो मालिक, छो जो महबूब जा बचड़ा नूर आहिनि। अजब पर एक भी धुर ते भी थींदो आहे जेके हजरत उस्मान गनी साईं के वाकई भी ज़ुन्नूरैन चवंदा आहिनि, सॾींदा भी आहिनि, इश्तिहार भी लिखंदा आहिनि, ज़ुन्नूरैन सां महफ़िलूं भी सजाईंदा आहिनि। उस्मान ज़ुन्नूरैन जे नाले ते मदरसा भी कायम कंदा आहिनि, ज़ुन्नूरैन जे नाले सां हू मस्जिदूं भी ठाहींदा आहिनि, ज़ुन्नूरैन जे नाले सां हू तबलीगूं भी कंदा आहिनि, ज़ुन्नूरैन जे नाले सां हू दस्तरखान भी विछाईंदा आहिनि, ज़ुन्नूरैन जे नाले सां पिनंदा भी दुनिया जे अंदर आहिनि। चवंदा आहिनि त उस्मान ज़ुन्नूरैन बिन नूरन वारो उस्मान के ब नूर मञी वरतऊं ऐं रसूलुल्लाह के हिकड़ो नूर भी नथा तस्लीम ऐं चइजे रसूलुल्लाह नूर आ त न नूर न बशर 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 नऊज़ बिल्लाह।
अकिल जा अंधा मत मुंझी वैया ओ सुन्नी तोखे मुबारक आहे जो तुझो अकिल सालिमा तुझे दिल जो दरियूं अल्लाह खोले छडियो आहे तू रसूलुल्लाह जे शान के भी समझी बिथो मनी थो एडी तरह अहल बैत अतहार या सहाबा इकराम रिदवानुल्लाह ताला अलैहि अजमाइन जे शान के भी मनी रहियो आहे अल्लाह इनी अकीदे ते जियारे इनी अकीदे ते असांजो खात्मो फरमाए आमीन तो दोस्तों सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कजी जुबान खामोश न रहे बुलंद आवाज़ साड़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमाए ने पिया शाम मुल्क में पान फरमाए त मां वयो आया व्यापार जे सांगे साण वियो आया व्यापार करे जॾहिं वापस मोटियो आया अया रस्ते जे अंदर आया शाम जो हदूं किरास करे रहियो आया काफिलो मूसाण गड्डाए मां उते आराम कयो आ काफिले रात जो आराम कयो आहे पाण फरमाइन पिया त पोई रात आहे मां निंड ऐं सुजागी जे विच में आया मथा पियो आवाज़ अचे तो काफिले वारो जल्दी कयो मक्के पाक में हलो मक्के पाक में अहमद अल्लाह जो ऐलान करे छॾियो आहे मक्के पाक में अहमद ऐलान कयो आ जल्दी वञो जी दरबार में हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइन पिया हैरान थी वयो आया निंड ऐं सुजागी जे विच में आया सुजाग थियण खां बाद काफिले वारनि खां पुछां पियो त ॿुधायो तव्हां को आवाज़ ॿुधो आहे काफिले वारनि चयो त असां अहिड़ो को बि आवाज़ न ॿुधो तव्हां को ॿुधो आहे त असांखे ॿुधायो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमायो हिकिड़ो राज़ आहे जेको मूंखे ॿुधायो वियो आहे मां पंहिंजे दिल जे अंदर लिकाए रहियो आहियां पर मक्के पाक जे अंदर हिकिड़ो वॾो अल्लाह जे तरफ़ खां इनाम अची वियो आहे हजरत बेटाई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन फरमाइन पिया त जा जग जूनागढ़ में को अताई आइयो कामिल कढ़ी कीन रो वहदत वजाइयो दायों दरमादियों थियों बांझन बाडाइयो बीजल बोलायो त आया सुवाली सिर जो मक्के पाक में हिकिड़ो ऐलान करण वारो अची वियो आहे सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया मां जल्दी काफिले जी रवानगी कई आहे मक्के पाक में पहुची वियो आहियां जंहिं पासे बि कन ॾियां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि तव्हांखे ख़बर न आहे त अब्दुल मुत्तलिब जे बच्चे ही नओं ऐलान करे छॾियो आहे चवे थो त अल्लाह हिकु आहे हिननि बुतनि जी पूजा छॾे ॾियो ही कूड़ा न नुक़सान ॾींदा न नफ़ो ॾींदा हिकिड़े अल्लाह जी इबादत जो ऐलान करे रहिया आहिनि हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि पिया इहा ॻाल्हि जो चौधारी ॿुधां पियो दिलि में त लॻे पई त ॻाल्हि त भली आहे पर कंहिं राज़दान खां हक़ीक़त वञी पुछा कयां सैयदना उस्मान गनी फरमाइनि पिया त पोइ मुंहिंजो राज़दान दोस्त हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुआ मुंहिंजा दोस्त हुआ राज़दान मुंहिंजा साथी हुआ फरमायो त मां उन्हनि वटि हलियो वियुसि ऐं अॻिते
अकेलो न बल्कि मुंहिंजा ॿिया बि साथी हुआ जेके मूंसां राज़ जूं ॻाल्हियूं कंदा हुआ, जंहिंजो मुंहिंजे मथां एतमाद हो, मुंहिंजो उन्हनि जे मथां एतमाद हो। उहो हज़रत ज़ुबैर हुओ, हज़रत तलहा हुओ, हज़रत साद बिन अबी वक़ास हो, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ हो ऐं हज़रत उस्मान गनी हुआ। इहे मुंहिंजा दोस्त पाण में साथी हुआ। पोइ जॾहिं गॾिजी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन वटि आया, अची करे चवण लॻा त साईं असां ॿुधो आहे त तव्हां बि ईमान आंदो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो, हाओ मां बि ईमान आंदो आहे ऐं अमां खे बि दावत ॾेई रहियो आहियां, हलो मुंहिंजे यार जो दीदार कयो। तॾहिं सभई साथी चवण लॻा, हज़रत उस्मान गनी भी गड्डाए साईं कंहिंजो दीदार कराईंदे पंहिंजे यार जो जंहिंजे मथां मूं कलमो पढ़ियो आहे, जंहिंते मथां मूं ईमान आंदो आहे। माण्हुनि चयो साईं असां उन्ही जो रोज़ दीदार कंदा आहियूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो, तव्हां उन्ही जो दीदार पंहिंजे अखियुनि सां कंदा आहियो। अॼु सिद्दीक़ी निगाहनि सां मुंहिंजे यार जो दीदार कयो। हलो मां तव्हांखे वठी थो हलां, तव्हां ज़ाहिरी अखियुनि सां दीदार कयो आहे, मां अंदर जे अखियुनि सां यार जो दीदार कयो आहे। लतीफ़ सरकार से फरमायो, फरमाइनि पिया त देख मतूं सी तल ही जे मजाज़ाणियो मुँह में की न सुञातो सुपिरी निहारे नैणल पिरी से पसल जनी बई बूटियों। ज़ाहिरी अखियुनि सां न, अंदर वारे अखियुनि सां यार जो दीदार कर त तोखे ख़बर पइजी वञे। मुंहिंजा दोस्त सभिनी साथियुनि चयो जे अहिड़ी ॻाल्हि आहे त असांखे वठी हलो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं आॾो थी विया, पोयां ॿिया सभई साथी थी विया। मुंहिंजा दोस्त सैयदना उस्मान गनी साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया, जीअं जो हबीबन करीमन जी दरबार में पहुतासीं, हज़रत अबू बकर सिद्दीक़ इशारनि में ॻाल्हायो या दिल में ॻाल्हायो, कहिड़े तरीक़े सां महबूबन करीमन सां ॻाल्हायो आहे। क़िबला जीअं मूंखे जलवो ॾेखारे करे मस्त बनाए छॾियो अथव, अॼु हिननि खे बि इहो ई जलवो ॾेखारियो। तव्हां त तव्हांजे दरवाज़े जी सदाई ग़ुलामी कंदा रहल, बस देर ई कान थी। हबीबन करीमन अबू बकर सिद्दीक़ खे परे हटण जो इशारो कयो आहे, जीअं जो सुहिणो सिद्दीक़ अकबर आॾो परे हटियो आहे। महबूबन करीमन जी नज़र जो मथां पइजी वई। ये सभु जो सभु रसूलुल्लाह जे कदमनि में हलिया आया आहिनि। पहिरियां पहिरियां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन कलमो पढ़ी करे ईमान आंदो। चौथे नंबर ते पाण कलमो पढ़ियो अथनि। सुभान अल्लाह, कलमो पढ़ी ईमान आंदो। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कुर्ब हासिल थियो, अॻ में भी साईं जा रिश्तेदार भी हज़रत उस्मान गनी आहे। हज़रत उस्मान गनी साईं जिन अमड़ जीजल जो नालो है अरवा अलिफ सा अरवा। उन्हीं जी जीजल माउ आहे उम्मे हकीम बीबी बैदा, यानी हज़रत उस्मान गनी साईं जन जी नानी पाक उम्मे हकीम। हज़रत उस्मान गनी जी नानी उम्मे हकीम ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा बाबा हज़रत अब्दुल्लाह बई जाड़ा भेण भाव आहिनि। ओ ही एतराज हाने खत्म थियो, तबा नबी नूर आहे त पोइ नूर जो बच्चो भी औलाद भी नूर आहे, उन जो न्याणियूं भी नूर आहिनि त पोइ नूर खे ई ॾियण खपनि। मौला अली जे लाइ त मदीने वारे घोट फरमायो हिकिड़े शजर मंझायो, छो जो ॾाढो हिकिड़ो आहे, तंहिंजे करे त उन्ही जे लाइ अम्मा पाक दामत ठही सघे थी। उस्मान गनी नबी जो माइट थ्री हुओ, जो उन्ही खे महबूबन करीमन न्याणियूं
वञो पोइ इहा ॻाल्हि ॿुधाए करे माण्हू जो ज़हन ख़राब कंदा आहिनि किथां त नबी खे बि न्याणी हुई ई कान का इनकार न्याणी जो करे छॾींदा आहिनि पोइ असां चवंदा आहियूं जेकॾहिं मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम महबूबल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे चाचे जा फर्जंद आहिनि त हज़रत उस्मान गनी हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे पुफीअ जा ॾोहटा आहिनि बाबा माइट थिया या कोन थिया केतिरो वेझो संगा महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हाणे अञा भी कुर्ब मिलियो हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तमाम मालदार हुआ वडी मिल्कियत वारा हुआ वालिद गुज़ारे वयो हुओ अमड़ हयात हुई चाचो सजी मिल्कियत संभाले पियो हजरत उस्मान गनी भी संभालन पिया घर में जन्मल हजरत उस्मान गनी न आया तो नमाज पढ़ियो घर वाले ॾिठो त ही कहिड़ी नमाज आहे हजरत उस्मान गनी फरमायो मो हिकड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू के मन्यो वा ऐं मिठे महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जो सच्चो ही आखिरी रसूल तस्लीम कयो आहे उन्हीं जी दसल इबादत जेका अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी मां उहा करे रहियो आहे घर वारनि खे ॻाल्हि लुखी लगी त तू हिकड़े अल्लाह के जो वठी असांजा त खोड़ खुदा आहिनि 360 असांजा बुत आहिनि अॼु ताईं असां उन्हनि जी इबादत कई आहे तू जेको सो हाणे उन तरीक़े तां हाणे फिरी वियो आहे हज़रत उस्मान गनी फरमाइनि पिया मां फिरियो न आहियां मुंहिंजो असुल ई इहो तरीक़ो हो जेको हाणे के तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो हू तरीक़ो न हुओ कदा तव्हांजे बुतन के मुंह सजदो न कयो कदा तव्हांजे बुतन जे आॾो मां न झुकियो आहियां सिर झुकियो त अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे आॾो झुकियो आहे मुंहिंजा दोस्त या ख़बर चाचे खे पइजी वई चाचे हज़रत उस्मान गनी खे समझायो आहे पुट मज़हब न मटाए मज़हब जे मथां माण्हू पंहिंजी जान कुर्बान कंदो आहे माल कुर्बान कंदो आहे पंहिंजे वॾनि जो दीन छॾे वियो आहे सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया चाचा मां मज़हब न मटायो आहे मुंहिंजो त इहो ई मज़हब आहे जेको हाणे ॾिसी रहिया आहियो छो जो अॼुकल्ह जी ॻाल्हि नाहे अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कल पियो आलू बला कल्बसी तॾहिं तित चयोम तहीं वेर कयोम वचन वेड़ी चलसी असल खां वठी मुंहिंजो इन यार साण ताल्लुक़ आहे हाणे उन जो इज़हार थियो आहे चाचे घणो ई सम्झायो आहे लेकिन इश्क आशिक खे जीअं सम्झायो वेंदो आहे तीअं उन जो इश्क ज़ोर थींदो आहे मुंहिंजा दोस्तो हक़ीक़ी इश्क लॻल हुओ नसीहत करण वारनि जूं नसीहतूं असर ई कोन पियूं कनि सैयदना उस्मान गनी जे मथां पाबंदी लॻाई वई आहे तूं रसूलुल्लाह वटि न वेंदे हज़रत उस्मान गनी के केॾी महिल भी मौक़ो मिले वरी भी यार जे दरवाजे ते हलिया वञनि आख़िरकार चाचे हज़रत उस्मान गनी के हिकिड़े कोठे जे अंदर बंद कयो आहे कोठी जे अंदर बंद करे खाधो पीतो बंद कराए छॾियो आहे घर वारनि खे चयो त दरी मंझा सुकल बानी पहुचाई जोस तकलीफ़ूं जोस हे नाज़ ऐं को ॾिसण पलियो आहे कीम ख़्वाब जे बिस्तरनि ते सुम्हण वारो आहे सुठा खाधा खाइण वारो मिठा पानी पीअण वारो आहे जॾहिं आसाइशूं ज़िंदगी जूं इन खां पुरियूं वेंदियूं त पोइ पाणे मञींदो हार मञी वठंदो पुराणे मज़हब पंहिंजे ते अची वेंदो लेकिन सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि पिया चाचा तुंहिंजा ही कड़ाई कातिल मूंखे छा कंदा छो जो आशिक ज़हर पिया बेपसी बेसन खणो कड़े आई
कातिल जा हुआ हमेशा हेराक लगन लहूं लतीफ चवे फना कया फिराक तोड़े चक चिकन चाक तभी आह नसलीन आमसी। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खे कोठी जे अंदर बंद कयो वयो तरह तरह जो तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं आहिनि सभई पाण बर्दाश्त करे रहिया आहिनि ओ जागा अखियुनि खे ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो हफ़्तो गुज़री वियो आहे महीनो पूरो गुज़री वियो हज़रत उस्मान गनी साईं खे बंदि कयो वियो आहे। हिकिड़े दफ़े चाचे चयो मां हाल ॾिसां त उस्मान जो कहिड़ो आहे दरी खोले जो करे ॾिसे सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जा गोॾा ऊंधा लॻा पिया आहिनि हथ अल्लाह जी दरबार में आहिनि अखियुनि मंझां नार जारी लॻा पिया आहिनि अर्ज़ पियो करे त मौला तुंहिंजी क़ज़ा ते मां राज़ी आहियां मां इहो नथो चवां त मूंखे आज़ाद कर इहो नथो चवां त भला खाधा खारा इहो नथो चवां त भलनि बिस्तरनि ते सुमार मौला बस हिकिड़ी ख़्वाहिश आहे केतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि यार जो दीदार कोन थियो आहे ओ मुंहिंजा रब अल्लाह ईअं न हो जो आऊं मरां बंद में पहिरियां वञा लो पो मर पो जनम ॾींहड़ा यार जे दरवाजे ते वञा पो भली मुंहिंजा ॾींहं पूरा थी वञनि त थी वञनि। चाचे खे यकीन थी वियो ही कॾहिं बि मुड़ण वारो कोन्हे को चाचो अची करे दरवाज़ो खोलियाई उस्मान गनी साईं खे बाह मां वठी करे ॿाहिरि आंदई उस्मान खे चवणु लॻो त उस्मान छा तूं मञींदे कोन पंहिंजे अबे ॾाॾे जे दीन ते न ईंदे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन फरमायो चाचा तोखे जेको बि करिणो आहे पंहिंजा सभई हरबा हला पूरी ताकत हलाए छॾ यार जी मोहब्बत दिल जे अंदर ईअं वेठी आहे जो कातिब लिखे जीअं लायो लाम अलिफ सी असां सजण तीअं रहियो आहे रूह में कड़ो मंझ कड़े जियां लोहार लपेटियो मुंहिंजो जीउ जड़े सुपिरियल खणी सोघो कयो। चाचा ही केतरी तकलीफ़ दी दे चाचे के कावड़ अची वई जोर सां चमाट वहाए करे कढिया एतरे तकलीफ़न जे बावजूद भी अञा तो के गाल समझ में न आई आए ही हया जा मुजस्समा हुआ कंधे हेठ कयो बीठा हुआ अखियूं झुकियूं पयूं आहिनि लेकिन जुर्रत सां जवाब पिया ॾियनि चाचा ही त चमाटा पर जे तलवार खणी करे संद संद के कपीदे रग रग के कपीदे मुझो रत भी लिखंदो वींदो अहद ऐं अहमद आहे उन्हें अहद ऐं अहमद जी बचार मुखां ख़त्म कान थींदी। चाचे के कावड़ अची वई आहे चाचे को चवे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे असां तोखे बेदख़ल बनाए छॾींदासीं घर मंझां कढी छॾींदासीं पीढ़नि जी मिल्कियत मंझां तोखे ज़रो बि कोन ॾींदासीं। हज़रत उस्मान गनी पिया फरमाइनि इहे ॾींहं त मां अल्लाह खां घुरां पियो हितां मुंहिंजी जान छुटे मां यार जे दरवाज़े ते हलियो वञा। मुंहिंजा दोस्तो सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जे बाह मां वठी करे वॾे दरवाज़े ते मेन गेट ते आंदो वयो आ चाचे धिको ॾेई करे ॿाहिरि कढियो आ वरी हिन घर जो रुख न कजांइ मिल्कियत जे अंदर का तमा न रखजांइ। सैयदना उस्मान गनी पिया फरमाइनि त हाओ चाचा हाओ उहे ॿिया माण्हू ॾिठा हई जेके माण्हू घुरनि माल ऐं सभु कंहिं ॾींहं घुरां सुपिरी इहा दुनिया तहीं दोस्त तां फिदा कयां फिलहाल कयो नाम निहाल मूंखे महबूबन जे
चाचे जॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि कावड़ अची वई आहे उस्मान गनी साईं खे चवण लॻा उस्मान जेका पग ॿधी अथई इहा त तोखे असां पारां आई हुई इहा पग बि वापसि कर हज़रत उस्मान गनी पग लाहे करे चाचे जे तरफ़ उछलाई आहे चाचे तानो ॾिनो आहे ही जुबो बि त असांजो ई पारायल अथई उस्मान गनी साईं जुबो लाथो आहे चाचे जे तरफ़ उछलायो आहे चाचे तानो ॾिनो ही चप्पल पातल अथई ये भी असांजी मिल्कियत मझाई वरतल अथई उस्मान गनी साईं चप्पल भी लाए छॾाइल हज़रत उस्मान गनी के वरी तानो ॾिनई या शलवार जेका पाती अथई इहा भी असांजी मिल्कियत मझाई वरतल आहे इहा भी वापस कर ही हया जो मुजस्समो हुओ जे कॾहिं मथो उघाड़ो ई कोन कयो हुओ कॾहिं पुठी उघाड़ी कान कई कॾहिं सीनो भी ज़ाहिर कोन कयो हुओ हिंजो हया एतिरो त वॾो हुओ जो मदीने वारे घोट जे साम्हूं ईंदा हुआ त हबीब करीम भी पंहिंजा कपड़ा ठाहे करे वेहंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ त अल्लाह अस्तही عن الرجل يستحي منه الملائكة मां अहिड़े मर्द खां छो न हया कयां जंहिंखां अल्लाह जा मलाइक बि हया कंदा आहिनि मुंहिंजा दोस्तो हया जा मुजस्सम हुआ कीअं हाणे पाण खे उघाड़ो कल माउ जीजल ॿुधे पई अंदर में रोए बि पई ईमान उन्ही कोन आंदो हुओ माउ जीजल अॻिते वधी आई आहे पंहिंजो रो लाहे करे उस्मान गनी जे तरफ़ मोकिलियो आहे सैयदना उस्मान गनी जीजल माउ जो रो खणी करे पंहिंजा अंग ढकाइल शलवार भी लाए करे चाचे जे हवाले कई आहे हज़रत उस्मान गनी बग़ैर कपड़नि जे बग़ैर दस्तार जे बग़ैर चप्पलन जे हयाई शर्म जो मुजस्समो आहे हुस्न जमाल जो पेकर आहे हबीबन करीम जी दरबार में वञनि पिया परे खां मदीने वारे घोट उस्मान साईं खे ईंदे जो ॾिठो आहे उथी पाण इस्तक़बाल फरमायो अथल उस्मान गनी के पंहिंजे भाकुर में आंदा उस्मान गनी साईं खां पुछनि पिया त दा उस्मान हेड़ा हाल तुंहिंजा छाजे करे थी आहिनि अर्ज़ पियो करे क़िबला साईं अव्हां जे इश्क में ही मुंहिंजा हाल थी विया आहिनि माइटनि कपड़ा भी वापसि वठी छॾिया मिल्कियत मुंहिंजा हिसो भी नथा ॾियनि माल मुंहिंजा बेदख़ल करे छॾिया अथनि मां सभु कुझु तव्हां जे इज़त नंगो नामूस नाले जे मथां कुर्बान करे आयो आहियां सोना सॼी दुनिया वञे त वञे अव्हां जो दरवाज़ो मूंखे मिली वियो आहे मूंखे ॿिनी जहाननि जी मिल्कियत मिली वई आहे हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्मान खे ॾिसी करे इरशाद फरमायो उस्मान माण्हुनि तोखे कपड़ा भी लाहे करे मिल्कियत खां बेदख़ल करे मुजर्रद करे असांजे मोकिलियो आहे कुदरत वारे मुंहिंजे हथ में ॿिनी जहाननि जे खज़ाननि जूं चाबियूं ॾेई छॾियूं आहिनि उस्मान अॼु खां बाद हे अल्लाह जो रसूल तव्हां खे गनी करे रहियो आहे गनी करे छॾियो आहे शाहूकार बनाए छॾियो आहे अल्लाह भी फरमात अगनाहुमुल्लाहु व रसूलुहु अल्लाह ही उनजे रसूल इन्हनि खे गनी कयो आहे पोइ उस्मान एॾो त वॾो गनी थी वियो एॾो त वॾो गनी हज़रत उस्मान थी वई आहे एतिरी मिल्कियत जा मालिक हुआ जो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सभु कुझु कुर्बान करण वारा ख़ुसूसियत सां जंगे तबूक वारे मौके ते जंहिंखे जैश उसरा चयो वेंदो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इन्ही मौके ते 950 उठ सामान जा भरियल 950 उठ सामान जा भरियल 50 घोड़ा संजल हर घोड़े जे मथां हिकड़े गाज़ी जा कुल हथियार रखल अहिड़ा 50 घोड़ा 500 उठ बाग वठी सिधो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि जे आॾो रखियई क़िबला अल्लाह जे नाले ते तव्हां जी दरबार में ही माल पेश कयो आहे ऐं उस्मान गनी हिकड़ी गंढ भी खणी आया उन्ही जे अंदर 1000 सोन जा दीनार हुआ तव्हां अंदाज़ो लगाए जो 20 दीनार सोन जा उन्हीं जो वजन 7.5 तोला सोन थो थे
दीनार उन्हीं जो वजन 7.5 तोला त 1000 दीनार जो वजन केतरो हो दो उस्मान वट केतरो सोन हुओ जो हबीबन जी दरबार में पेश पियो करे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन झोली झली हजरत उस्मान गनी सही 1000 दीनार अंदर रखा। हाने आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन दीनारन के मथे करे हेठ छडने पिया माल के भी दिसन पिया खुशी कद भी ले रहा है। इरशाद का फरमाए मा अला उस्मान मा अमिल बाद हाजा अज का बाद उस्मान जको बड़े सो बनी करे उस्मान का क़यामत में अल्लाह हिसाब ही कोन वठंदो। सुभान अल्लाह। नारे तकबीर भाई हथ मथे करे झूमी चो नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर शाने सहाबा ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत पे करे हिल्मो हया उस्मान ज़िल्नूरैन आपे करे हिल्मो हया उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। जंहिंजी दिल ठरी सो हथ मथे खणी करे सुभान अल्लाह। आ नबीअ जे बिन नियाणिन साइणन जो घोट ही सुभान अल्लाह। आ नबीअ जे बिन नियाणिन साइणन जो घोट ही तॾहिं आली मर्तबा उस्मान ज़िल्नूरैन आ तॾहिं आली मर्तबा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ ओ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। नूर ज़ाहिर नूर बातिन जो थियो मालिक ही हो सुभान अल्लाह। नूर ज़ाहिर नूर बातिन जो थियो मालिक ही हो मज़हरे नूरे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ मज़हरे नूरे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ कातिबे वही खुदा आई जामे कुरान पढ़ा कातिबे वही खुदा आई जामे कुरान पढ़ हातिए राहे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ हातिए राहे खुदा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ। हिक रकात में सजो कुरान जो ख़त्म पढ़े सुभान अल्लाह। हिक रकात में सजो कुरान जो ख़त्म पढ़े आबिदो ज़ाहिद सफ़ा उस्मान ज़िल्नूरैन आ आबिदो ज़ाहिद सफ़ा उस्मान ज़िल्नूरैन आ साहिबे जूदो सखा उस्मान ज़िल्नूरैन आ ओ साहिबे जूदो
तो सखा उस्मान ज़िन्नूरैन आ। अरड़ी जुल्हज हुई आई साल हिजरी पंजटरी है। अरड़ी जुल्हज हुई आई साल हिजरी पंजटरी जो शहीद रहे खुदा उस्मान ज़िन्नूरैन आ। जो शहीद रहे खुदा उस्मान ज़िन्नूरैन आ। साहिबे जो तो सखा उस्मान ज़िन्नूरैन आ। साहिबे जो दो सखा उस्मान ज़िन्नूरैन आ। चैन ऐं पंजन संदो खादिम खलीलुल अशरफी। चैन ऐं पंजन संदो खादिम खलीलुल अशरफी। ही कई मोते अता उस्मान ज़िन्नूरैन आ। ही कई मोते अता उस्मान ज़िन्नूरैन आ। साहिबे जो दो सखा उस्मान ज़िन्नूरैन आ। ओ पे करे इल्मो हया उस्मान ज़िन्नूरैन आ। पे करे इल्मो हया उस्मान ज़िन्नूरैन आ। साहिबे जो दो सखा उस्मान ज़िन्नूरैन आ। नारे तकबीर बैत मथे करे झूमी। नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, शाने सहाबा, दरबारे आलिया वियड़ शरीफ। अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना युबायिऊनका इन्नमा युबायिऊनल्लाह। तकरीब आयो हाणे तव्हां खां सुभान अल्लाह जो आवाज़ ही कोन थो निकिरे। एतिरा थकल आहे जो हथ ही कोन था खणी सघो मथे सुभान अल्लाह ते। सुभान अल्लाह से तव्हां खे आबाद करे शाद रखता। अल्लाह कुरान करीम में हिकड़ो इरशाद फरमाए जो पस मंजर मुख्तसर अर्ज़। पस मंजर ही त महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्रे जी नियत सां मदीनतुल मुनव्वरा खां मक्के शरीफ की तरफ आया। बाट ते हुदैबिया जो इलाइको हाणे उनके शमसी या शमीसी या शमसिया चयो थो वञे। टिनी नालन सां मशहूर आहे। मक्के पाक जे एंड में अचे तो जेको मक्के खां जिते रस्तो थो वञे उन सां थो अचे। ओ शमसी शमीसी शमसिया जो इलाइको पुरानी बोली पुराने वक्त में उनके हुदैबिया चयो वींदो। इते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता। मक्के जे माण्हुनि खे ख़बर पई 6 हिजरी हुई। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने में पहुता तो 6 साल हुओ। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में अची तवाफ करण जे उम्रे करण जे नियत सां एहराम ॿधी करे आया हुआ। ऐं जॾहिं मक्के जे माण्हुनि खे ख़बर पई उन्होंने इनकार कयो त असां नबी के ऐं उनजे उम्मतन के मक्के में दाखिल थियण ॾींदासीं कोन। पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि सां ॻाल्हि न करण जे लाइ फरमायो त को हिकिड़ो माण्हू वञे उन्हनि खे सम्झाए अचे त असां विढ़ण न जहिड़ो करण न पुराणनि जायुनि ते कब्ज़न करण जे लाइ न आया आहियूं। ख़ुदा असांखे वॾो मुल्क ॾेई छॾियो आहे ऐं उहो ॾींहुं बि परे न आहे त हिन काबे हिन मके पाक में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो झंडो फड़कण वारो आहे। ओ डप तवा न कयो। असा सिर्फ इते उम्रे अदा करण जे लाइ तवाफ काबे जो कंदासे, सफा मरवे जा चक्कर लगाईंदासे, ज़मज़म जा ढुक पियंदासे, दुआऊं घुरी करे सजदा ॾेई असा वापस मोटिया हलिया वेंदासे। केर समझाए मीटिंग कई 1500 ॼणा सभिनी जी राय सां हजरत उस्मान गनी साईं खे चूंडियो वियो आहे। हजरत उस्मान गनी साईं वींदा ही वञी उते ॻाल्हाए।
हालांकि हजरत अबू बकर सिद्दीक भी हुआ, अमीर उमर सही भी हुआ, मौला अली मुश्किल कुशा भी हुआ, ॿिया सहाबी भी 1500 सहाबी सगोरा हुआ। उन सभिनी में हजरत उस्मान गनी साईं खे चूंडियो वियो आहे। हजरत उस्मान गनी साईं ते विया हुन सां ॻाल्हियूं कयूं, लेकिन हुननि इनकार कयो त कंहिं बि सूरत में असां मुस्लमान के या तव्हांजे नबी खे कोन छॾींदासीं, बाक़ी तव्हांजा असांजे मथां एहसान वॾा आहिनि, वॾा करम आहिनि, असां तव्हांखे जवाबु नथा ॾेई सघूं। तव्हांखे एहराम बि ॿधल आहे, तव्हां काबे करीम जो वञी दीदार बि कयो, तवाफ बि कयो, सफ़ा मरवो बि कयो, पंहिंजे अहकाम मूजिब तव्हां पंहिंजो उम्रो पूरो कयो, वॾी पोइ शीतल कपिड़ा वञी तव्हां पाओ, तव्हांखे इजाज़त ॾींदासीं, लेकिन तव्हांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या तव्हांजे साथियुनि खे असांजी इजाज़त न आहे। इनकार थी वई। हजरत उस्मान गनी पा चवन त मूंखे उन अल्लाह जो कसम आहे जेको हिन रब काबे जो रब आहे, जेसी ताईं मुंहिंजो महबूब तवाफ न कंदो तेसी ताईं उस्मान भी तवाफ न कंदो, जेसी ताईं मुंहिंजो महबूब उम्रो अदा न फरमाईंदा तेसी ताईं मां बि उम्रो अदा न कंदुसि। होड़ा हजरत मौला अली मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन महबूब अल करीमन जी मोहब्बत में पंज टे पहरी जी नमाज छड़े ॾिनी हुई। मौला अली मुश्किल कुशा पंज नमाज रसूलुल्लाह जी सोहबत में मोहब्बत में ॾेई छॾी। ही अली जी मोहब्बत ही तो उस्मान जी भी मोहब्बत ॾिसो, एहराम ॿधो पियो आहे, काबो साम्हूं आहे, लेकिन चवे थो तवाफ न कंदुसि जेसीं ताईं रसूलुल्लाह। महबूब जो हर सहाबी आशिक़े रसूल आ, साईं सां मोहब्बत करण वारो आहे। पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणी जो देर थी वई न, महबूबन करीमन खे किन माण्हुनि चयो साईं उस्मान जा बख़्त थी विया, हुन वञी तवाफ कयो हूंदो, सफ़ा मरवो कयो हूंदो, ज़मज़म पीतो हूंदो, असां त अञा इंतज़ार में वेठा आहियूं। जॾहिं महबूबन खे ख़बर पई, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़बरदार मूंखे पंहिंजे यार में पक आहे, जैसी ताईं मां तवाफ न कंदुसि मुंहिंजो उस्मान तवाफ न कंदो, जैसी ताईं मां सफ़ा मरवो न कंदुसि उस्मान सफ़ा मरवो न कंदो, मूंखे पंहिंजे यार में पक। तू भी यार अहिड़ो कंदो आहे जंहिंमें तोखे पक हुजे, हा या न? ॻाल्हि सिधी कर, ॻाल्हाए तो भी यार कया है न? कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे दोस्त न बनायो आहे? हर कोई चवंदो आहे त मूंखे दोस्त वफ़ादार खपे, अहिड़ो दोस्त हुजे जंहिंते मुंहिंजो एतमाद फुल हुजे, हुनजो बि मुंहिंजे मथां एतमाद हुजे। तुंहिंजो इहो अक़िल आहे, पर ही लोलाक जा मालिक आहिनि, काइनात जो इल्म अल्लाह ताला इन्हनि खे ॾेई छॾियो आहे, ज़ाहिर ऐं बातिन खे ॼाणण वारा आहिनि, दिल जे अहवाल ऐं ज़बान जे हेठां चपन जे अंदर ॻाल्हियुनि खे बि रसूलुल्लाह सम्झण वारा आहिनि। इब्तिदाई ज़िंदगी खां वठी इंतहाई ज़िंदगी का वठी, आलम के पैदाइश का वठी, क़यामत के आखिरी ॾींहं ताईं जन्नत ऐं जहन्नम जे ज़िंदगियुनि खे भी रसूलुल्लाह समझण वारा आहिनि। छा इन्हनि अहिड़ा यार कया हूंदा जेके नबी जे विसाल खां बाद नबी सां बेवफ़ाई? अहिड़ा बेवफ़ा यार नबी कया हूंदा? हरगिज़ न। नबी जे यार कया आहिनि त चूंडे चूंडे यार कया आहिनि, जेके वफादार यार आहे। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो देर जो घणी थी वई, गाल हली तबा शैतान अचे गाल हलाई तो उस्मान गनी साईं खे शहीद कयो वियो आहे। मुसलमान में जो गाल फैलजी वई, साहबी सगोरा जज्बे में अची वई। हिकिड़ो असांजो साथी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पैगाम खणी वञण वारो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निमाइंदो, उन्हें के इएं शहीद कयो वियो। तॾहिं हिक ॿिए खे चवण लगा, जेसीं ताईं उस्मान जो पलांद न वठंदासीं ताईं त वापसि न वेंदासीं। इहा ॻाल्हि अचे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायूं। सही ख़बर ॿुधी तो उस्मान गनी शहीद थी विया। पण फरमा जेकॾहिं हू शहीद थी वियो हुजे त पोइ तव्हांजो किरदार छा थींदो पोयां?
अर्ज कयोसीं पोइ असां हितां कोन चुरंदासीं वरी बि तव्हांजो जेको हुकुम पर असां जेको फ़ैसिलो कयो आहे असां उस्मान गनी जो पलाद वठी पोइ वेंदासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा इन ॻाल्हि ते तव्हां क़ाइम आहियो मज़बूत आहियो चयोसीं असां मज़बूत आहियूं पर फरमत बैत कयो मुंहिंजी इन ॻाल्हि ते हिकिड़े हिकिड़े साल जी बैत कई 1500 साल बैत सब जॾहिं बैत करे वया हाणे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ साॼो मथे कयो पर फरमायो हेॾे ॾिसो ही हथ अॼु उस्मान जो हथ ही रसूलुल्लाह जो हथ मां उस्मान जे तरफ खां पंहिंजी बैत करे रहियो आहियां उस्मान जे तरफ खां बैतूं ज़िंदहन जो थींदियूं आहिनि मुग़ल जो कोन थींदियूं आहिनि ही त नबी खे इल्म हो त मुंहिंजो उस्मान ज़िंदा आहे तॾहिं त बैत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमात बइस्तो मुअल्लिमा मां आयो यहां दुनिया जे अंदर तव्हांखे ज़िंदगी सेखारण जे लाइ जकड़ा की लश्कर जो लीडर या लश्कर जो एलची या लश्कर जो नुमाइंदो दुश्मन धोखे सां शहीद करे छॾन त छा लश्कर ईअं पोती छॾियो पोइते हलियो वञे न बल्कि उन्हनि खे उहो किरदार अदा करणु खपे जेको अॼु मां अमली तरह तव्हांखे ॾसियो थो वञा पंहिंजे नुमाइंदे जो पलांद पूरी तरह वठणो आहे न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म आहे त मुंहिंजो उस्मान हयात आहे जॾहिं इहा ख़बर त उस्मान मुखां सवा तवाफ़ नथो करे सघे त छा इहा बि ख़बर न त उस्मान ज़िंदा या गुज़ारे वियो आहे हुदैबिया मक्को पंध केतिरो परे सही मुस्लिम के अंदर हदीस पाका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था इन्नल्लाह ज़वालियल अर्द फरअयतु मशारिकहा व मगारिबहा अल्लाह ताला पूरी धरती मुझे सामू करे रखी आ ओलह का वठी ओभर ताईं रूए जमीन के मां ॾिसण वारो आहे बहरहाल हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पाण बैत कई हज़रत उस्मान जे तरफ खां हाणे ॿुधजो जॾहिं बैत थी वई अल्लाह करीम जल्ल जलालो उन्हीं वक्त में ही आयत करीमा नाज़िल फरमाई इन्नल्लज़ीना युबायिऊनक बेशक वे मानो जेके तव्हांजी बैत करे रहिया आहिनि इन्नमा युबायिऊन अल्लाह हकीकत में उहे त अल्लाह जी बैत करे रहिया आहिनि यदुल्लाहि फौक ऐदीहिम अल्लाह ताला जो हथ इन्हनि जे हथनि जे मथां आहे अल्लाह करीम जल जलालु फरमात मुझा सोना जेके तव्हांजी बैत कन था हकीकत में वे अल्लाह जी बैत करे रहिया आहिनि मुझा दोस्तो हाणे रब तो फरमाए जेके तव्हांजी बैत था कल हेठां हथ मदीने पारे घोट जो आ मथां हथ असहाबन सगोरन जो आ अबू बकर साईं जो भी हथ था अमीर उमर साईं जो भी हथ था उस्मान गनी साईं जे तरफ का महबूबन पंहिंजो हथ ॾिनो आ मौला अली जो भी हथ आहे ॿियनि सहाबन सगोरन जो भी हथ आहे 1500 साबी सगोरा हबीबन करीम जे हथ जे मथां ता हथ रखन अल्लाह ताला तो फरमात मुझा सोना हेठा हथ तव्हांजो आ व फौक यदुल्लाहि फौक ऐदीहिम इन्हनि जे हथनि जे मथां वरी अल्लाह जो हथ आहे हेठा हथ मदीने वारे घोट जो मथा हथ अल्लाह जल जलालुहु जो आहे मुझा दोस्तो अज असांजी दावा आहे अज असां चवंदा आहियूं बाबा कामिल पीर जे हथ में जे हथ ॾिनो शैतान उन के गुमराह कोन कंदो वो बदमज़हब कोन थींदो बेईमान थी करे न मरंदो मुर्शिद जे हथ जी बरकत सां ईमान जी दौलत उन के नसीब थींदी मुझा दोस्तो कामिल पीर जे हथ में एडी करामता भला तुझो छा ख्याल आ जे हेठा नबी पाक जो हथ हुजे मथा अल्लाह जो हथ हुजे उन्हनि जे ईमान जी हिफाजत अल्लाह पाण करण वारो आहे उन्हनि जो ईमान भी महफूज उन्हनि जो तकवा भी महफूज उन्हनि जा अकीदा भी महफूज आहिनि हाणे ॿी हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी तव्हांखे ॿुधाए छॾियां छो जो अॼु मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजुल करीम जिन जे विलायत जो ॾिहाड़ो भी आहे इज़हार विलायत
खुम गदीर जे मौके ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभनी माण्हुनि खे गॾु करे पो हिकड़ी स्टेज ठाही वई कजावनी पाखड़न जी पलण उठन जा कजावा वगैरह गड करे पो वडी स्टेज ठाही वई पो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन स्टेज ते मथे चढ़ी वया हजरत अली साईं के वठी वया हथ हथ में वठी करे मथे सबनी के देखारे पो पानी इरशाद फरमायो सभई दिसो मन कुंत मौला हो फहाजा अली मौला जन जो मां मौला आया अली भी उन्हीं जो मौला आहे। अब गाल समझ में अचे पई न गाल के मञो था न हाणे खम्मे गुदीर जे मौके ते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत मौला अली साईं जो हिकड़ो हथ पंहिंजे हथ में झली करे ऐलान पियो करे त ही अली जेको मुंहिंजो जे मूंसां मोहब्बत कई या जंहिंजो मां मौला आहियां अली मुनी जो मौला है असां मञो आ नबी जो हथ अली जे हथ में आ हिते अली जो हथ नबी जे हथ में नजर आयो। वरी ॿियो मौक़ो तव्हां खे मां ॿुधायां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में था दाखिल थियन सहाबी सगोरा भर बैठा आहिनि सॼी मस्जिद नबवी भरी पई आहे जमायत सहाबा सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेन गेट खां अंदर दाखिल था थियन हिकड़े हथ में अबू बकर जो हथ आ ॿिए हथ में अमीर उमर जो हथ आहे। दरवाजे ते बीही हथ मथे खयो ऐं फिरशाद फरमायो ए जमायतियो हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा क़यामत जे ॾींहुं भी ही असां गॾु उथारिया वेंदासीं। हेॾा अली साईं जे हथ में हथ आहे गदीर वारे मौके ते ऐं हेॾा मस्जिद नबवी जे दरवाजे ते बिन्ही यारन शेखैन करीमैन अबू बकर अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जिन जे बिन्ही हथन में महबूब जा ॿई हथ आहिनि फरमाइन पिया त असां क़यामत में भी ईअं ई उथारिया वेंदासीं। वरी हजरत उस्मान गनी जो वारो आयो हुदैबिया वारे मौके ते 1500 सहाबन जे साम्हूं रसूलुल्लाह पंहिंजो हथ उस्मान गनी जो हथ करे रहियो आहे। ये उस्मान जो हथ है ये उस्मान गनी जो हथ है उन्हीं के तरफ का बैयत होकर महबूब कन था जना महबूबन बैयत कई अल्लाह मथा कुरान नाजिल कयो रुगो तुंजी बैयत ना बल्कि अल्लाह जो हथ भी तो इनन जे मथा है। जडा खुमे गदीर जो मौको अचे गाल अचे त नबी जो हथ अली जो हथ असा मनीदा आयो त असा बेशक मनीदा आयो त पो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर जे हथ में भी हथ दिनो अमीर उमर जे हथ में भी हथ दिनो उस्मान गनी जे हथ के त पंजो हथ करार देई छजो त पो असा अहले सुन्नत व जमात जा इयो भी हथ मनीदा आयो हु भी हथ मनीदा पंजो अकीदो मजबूत कयो। अल्लाह जल जलालु ने अकीदे ते जियारे इन अकीदे ते असांजो खात्मो फरमाए रब्बुल आलमीन जल जलालु सभनी खे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे असहाबन सगोरन सा अहल बैत अतहार सा घणे खां घणो प्यार मोहब्बत नसीब फरमाए ऐं मुंहिंजी थोड़ी हाज़री पंहिंजी अज़ीम बारगाह में कबूल फरमाए। हाणे ॿ टे कुल शरीफ़ पढ़ो।